रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। टंडो गुलाम अली लग मीर खान स्टॉप वट बिन मोटरसाइकिलन विच में आमो सामो टक्कर थियण सबब एक ही घर के 3 भातियुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रिपोर्टर राजा राठौड़ मूजिब हादसे के ज़ख़्मियुनि के सिविल अस्पताल टंडो गुलाम अली मुंतकिल किया वियो, जिन में एक औरत ऐं मासूम बाड़ी पिण शामिल है। एक ज़ख़्मी मुकेश कोहलिया के गणती जोगी हालत में हैदराबाद रवानो किया वियो। हादसे जा शिकार थियल शहरी गोठ अली अकबर जा रहवासी बुधाया पिया वञनि। मटियारी लग पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबले बाद एक जवाबदार जी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। रिपोर्टर अली रज़ा चंड मूजिब SHO हाला करम खान उमरानी की अगवाणी में पुलिस के गश्त दौरान गोठ लुकमान कोरेजा वट बीठल 3 शकी मानू नजर आया, जिन पुलिस के ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस की जवाबी कार्रवाई में एक मुलजिम तैयब पुट ताज मोहम्मद गहेलो ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि 2 साथी फरार थी विया। पुलिस मूजिब ज़ख़्मी जवाबदार वटां पिस्टल भी हथ कयो वियो आहे। जैकमाबाद भरिसां नशे की गोरियुनि वारो खीर प्यारे नारीअ सां जिंसी ॾाढाई कंदड़ जवाबदारनि खे 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। रिपोर्टर राशिद बलोच मूजिब 1.5 महीनो अॻु दिलमुराद थाणे जे हद में वाक़े ॻोठ आसिफ खोसो में जवाबदारनि खीर में नशे आवर गोरियूं प्यारे एक नारी सुखा के जिंसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो हो। पुलिस ॼाणायल केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे सेकेंड सिविल जज की अदालत में पेश कयो। अदालत चइनी जवाबदारनि खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जुडो तालके जे गोठ अली नवाज़ पिताफ़ी जी रहवासिन समीना पिताफ़ी मुतालबो किया है त संदसि ज़मीन ता कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। समीना पिताफ़ी हैदराबाद प्रेस क्लब पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जुडे में 400 एकड़ ज़रई ज़मीन है। संदसि सहुरे अली नवाज़ पिताफ़ी जे नाले ते आहे, पर कुछ अरसे खां संदसि माइट दरिया खान पिताफ़ी उन ते कब्ज़ो करे वरितो आहे। उन करे ज़मीन तां तैयार फसल भी नथो खणी सघिजे। हिन चयो त जवाबदार सरकारी मुलाज़िम ऐं बाअसर हुअण करे पुलिस भी उन जी धुर बणियल आहे। काछे जे गोठ यामीन लगारीअ मां औरत फज़ीला लगारी जे अगवा जो केस दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त मुबैना अगवा ॼाणायल औरत पारां डॉक्टर सां शादी करण जी वीडियो मंज़र आम ते अची वई आहे। रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिब औरत फज़ीला लगारी जे वालिद रांझो खान की फरियाद ते कस्बो थाणे ते FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें 4 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे। इलाइक़े में चौबोल आहिनि त अताई डॉक्टर सत्तार जमाली ऐं औरत फज़ीला लगारी पसंद जी शादी कई आहे। ॿिए तरफ़ फज़ीला लगारी ऐं डॉक्टर सत्तार जमालीअ जी वीडियो मंज़र आम ते अची वई आहे, जंहिंमें ॿई गॾु वेठा आहिनि ऐं नारी चवे पई त हू पंहिंजी मर्ज़ीअ सां घरां निकिती ऐं ख़ुशीअ सां शादी कई आहे। सिजावल ज़िले इंतजामिया की नाअहली सबब रमज़ान बचत बाज़ार एक ही ॾींहं में ख़त्म थी वई आहे। रिपोर्टर रशीद खासखेली मूजिब डिप्टी कमिश्नर सिजावल इम्तियाज़ अली अबड़ो की हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर साइमा फातिमा पहिरें रोज़े ते सिजावल में पुरानी मच्छी मार्केट लॻ रमज़ान बचत जो इफ्तिताह कयो हो, पर इहा नाक़िस हिकमत अमली सबब एक ही ॾींहं में बंद थी वई आहे। बाज़ार में स्टॉल ख़त्म थियण सबब वीरानी छायल आहे, जॾहिं त सस्ती ख़रीदारीअ जे आसरे ते पहुतल माण्हुनि खे मायूसीअ जो मुंहुं ॾिसणो पियो। लालू रैंक में मंशियात के आज़ार और समाजी बुराइन खिलाफ़ शहरन पारा अवामी प्रेस क्लब वारो एहतजाजी बुख हड़ताल कई वई, जंहिं दौरान शहरन वात ते कारियूं पटियूं ॿधी इंतजामिया जो ध्यान छिकायो। रिपोर्टर बदरुद्दीन मुगेरी मूजिब एहतजाज दौरान मोहरम चांडियो, सईद राजपूत, राणो मुगेरी, शमन तुनियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त लालू रैंक शहर में हीरोइन, भंग, चर्स, आफ़ीम ऐं शराब जो विकिरो आम आहे। उन करे नौजवान नसल तबाह थिए पियो, जॾहिं त शहर में समाजी बुराइनि में पिण इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं करे शहरनि खे ॻणती आहे, पर पुलिस मंशियात फरोशनि खां पैसा वठी तमाशाई बणियल आहे। ॿिए तरफ़ SHO लालू रैंक गुलाम मुर्तज़ा गोरचाणी जो चवणु आहे त शहरी मंशियात फरोशनि जी निशानदही कनि, पुलिस उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदी। खैरपुर लॻ लालची माइटनि पारां नींगरीअ खे ज़ोरी शादीअ जी कोशिश दौरान पुलिस पहुची वई। नींगरीअ जी अमड़ मामू ऐं घोट खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त निकाह लाइ घुरायल मौलवी फरार थी वियो। रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब सोभो देरो थाणे जी हद में वाक़िए ॻोठ टंडो मीर करम खान में नंढी ॼमार जी नींगरी बेनज़ीर लाशारीअ खे ज़ोरी परणाइण जी कोशिश कई वई त इतला ते पुलिस काज में पहुची वई ऐं कार्रवाई करे शादी रोक कराए छॾी। पुलिस नींगरीअ जी माउ गुलाम फातिमा, मामो आशिक लाशारी ऐं घोट गुलाम मुस्तफ़ा मलिक खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त निकाह पढ़ाइण लाइ घुरायल
मौलवी मौके तां फरार थी वियो। उन सिलसिले में SSP खैरपुर रूहल खान खोसो जो चवणु आहे त लालची माइटनि ॿाड़ीअ जी ज़ोरी शादी पे कराई। पुलिस कार्रवाई करे नीगरीअ खे बचाए वरितो आहे। मिरिया सिटी जे नादरा अमले जी बदसलूकी ऐं एजेंटनि जे आज़ार ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतजाज आहिनि। रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिबि नादरा ऑफिस में ॻोठाणनि खे मुख़्तलिफ़ वाहननि सां तंग कयो वञे थो, जॾहिं त नादरा अमलो पंहिंजे एजेंटनि वसीले माण्हुनि खां पैसा उगाड़े थो। अहिड़ी सूरतहाल सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान ऐं सरापा एहतजाज आहिनि। ॻोठाणनि मुमताज़ अली कलहोड़ो, आरिफ अली, सुहेब जलबाणी ऐं ॿियनि नादरा ऑफिस जे गेट आॾो एहतजाज कंदे चयो त नादरा अमलो सिफ़ारिश ते टोकन जारी करे थो, परे खां आयल माण्हुनि खे सॼो ॾींहुं रुलायो वञे थो। ऑफिस में एजेंट सरेआम रिश्वत घुरनि था ऐं जेके पैसा ॾियण खां इनकार कनि था उन्हनि खे कार्ड ठाहे नथा ॾिना वञनि। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खे अपील कई त मिरिया सिटी नादरा ऑफिस में अवाम आज़ारींदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। उमरकोट लॻ ॻोठ वेहरू में रहंदड़ मेघवाड़ बिरादरी पारां पुलिस ऐं बाअसर माण्हुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ उमरकोट प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर आज़ाद लाल हुसैन मूजिबि एहतजाज में औरतूं ऐं ॿार पिणु शामिल हुआ, जिन इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते डेली देवी विष्णु ऐं मघाराम ॻाल्हाईंदे चयो त संदन घर साम्हूं ख़ाली पियल प्लाट ते रोज़ाने बाअसर ॾोहारी टोला अची वेहंदा आहिनि, जेके शराब पी गारकंद कंदा रहंदा आहिनि। उन्हीअ अमल खां रोकण तां ॾोहारियुनि घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बनायो। ॿिए तरफ़ पुलिस बि इंसाफ़ करण बदिरां जवाबदारनि जी पुठभराई करे रही आहे। हिननि मुतालबो कयो त रिजू, गाज़ी ऐं पुञो खे गिरफ़्तार करे मसइलो हल कयो वञे। हैदराबाद में जस्तजू फाउंडेशन जी चेयरपर्सन सदफ रज़ा ॻाल्हाईंदे चयो आहे त रमज़ान जो भलारो महीनो शुरू थी वियो आहे। हर साल जीअं हिन साल बि जस्तजू फाउंडेशन जे तरफ़ां ग़रीब ऐं मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन विरहाइण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। सदफ रज़ा वधीक चयो त जस्तजू फाउंडेशन तंज़ीम पारां रमज़ान जो महीनो शुरू थियण सां हिन वक़्त ताईं 3000 राशन जा बैग विरहाए चुका आहियूं। हिन चयो त हैदराबाद, टंडोजाम, टंडोअल हयार समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे ॻोठनि में वञी करे हथ सां उन्हनि खे राशन ॾिनो वियो आहे। हिन वधीक चयो त असांजे हीउ राशन विरहाइण वारो सिलसिलो सॼो रमज़ान जो महीनो जारी रहंदो। हिन चयो त जिन खे असां राशन ॾेई आया आहियूं उन्हनि जा हालात इंतिहाई ख़राब हुआ। उन मौक़े ते सदफ रज़ा चयो त हिक पासे सिंध हुकूमत अवाम खे पिणु सस्तो सामान फ़राहम करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपूं लॻायूं आहिनि, जेको हिकु सुठो अमल आहे। हिन चयो त जस्तजू फाउंडेशन जो मक़सदु आहे त हुकूमत सां गॾिजी करे मुस्तहिक़ ख़ानदाननि ताईं उन्हनि खे राशन ॾियूं। हिन चयो त असांजी तंज़ीम ॾींहुं राति महिनत करे रही आहे ऐं असांजी कोशिशि आहे त को बि मुसलमान भाइर बग़ैर सेरीअ जो रोज़ो न रखे ऐं अहिड़नि खे राशन ॾियणु असांजी अवलीन तरजीह आहे। सदफ रज़ा वधीक चयो त मां पंहिंजे ख़ानदान समेत जस्तजू फाउंडेशन जे लाइ ॾींहुं राति महिनत करे रही आहियां। बलड़े जी वासी पोरियत औरत पारां तारीख़ी माग मुहिम जे दड़े ते सिंध जी रवायती ऐं सक़ाफ़ती खाधनि जो क़ाइमु कयल फूड स्टॉल सयाहनि जी दिलचस्पीअ जो मर्कज़ बणिजी वियो आहे। रिपोर्टर सफ़ीउल्लाह चनो मूजिबि हाकिमज़ादी अंसारी मुहिम जे दड़े ते हिकु फूड स्टॉल लॻायो आहे, जिते हू सुबुह खां शाम ताईं सिंध जा रवायती ऐं देसी खाधा तयारु करे थी। मुल्क तोड़े परॾेह मां मुहिम जे दड़े ते घुमण ईंदड़ सयाहनि हाकिमज़ादीअ जे हथनि जा लज़ीज़ ऐं सस्ता खाधा खाई ख़ुशी महसूसु कनि था। सयाहनि पारां सरे ऐं पलीअ जो साग, मखण सां मखियल चांवरनि जी मानी, बुसरी, तरियल मच्छी ऐं सिंधी पुलाव खे वधीक पसंदि कयो वञे थो। सिंध जे तारीख़ी माग ते हिन पहिरीं औरत जो लॻायल मुनफ़रिद स्टॉल सयाहनि जी तवजा जो मर्कज़ बणिजी वियो आहे। हाकिमज़ादीअ जो चवणु आहे त संदसि स्टॉल तां मुनासिब ऐं सस्ते अघ ते वणंदड़ खाधा खाई सयाह ख़ुशि थियनि था। हितां हासिल थींदड़ आमदनी मां घर जो चुल्हो ॿरे थो। हिन चयो त महदूद वसीलनि सबबि हिन खाधनि जो नंढड़ो स्टॉल क़ाइमु कयो आहे, पर जेकॾहिं सरकार सहकार करे त हू वॾी कैंटीन क़ाइमु करे सघे थी। ॿिए तरफ़ मुहिम जे दड़े ते ईंदड़ सयाहनि पिणु हाकिमज़ादीअ जे तयारु कयल देसी खाधनि खे साराहियो आहे। कुनीर इंतिज़ामिया चेल बंद वारे इलाइक़े में हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई जी आड़ में कोली बिरादरीअ जा 6 घर डाहे पट करे छॾिया, जॾहिं त मुतासिर ॻोठाणनि इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्टर प्रदीप कुमार मूजिबि असिस्टेंट कमिश्नर कुनीरीअ जी सरबराहीअ में तालक़ी इंतिज़ामिया चेलबंद लॻ भिट भरिसां
ट्रैक्टर हलाए कोल्ही बिरादरी जा 6 घर डाहे पट करे छॾिया। कार्रवाई दौरान रहवासियुनि सख़्त एहतजाज कयो, पर पुलिस ऐं इंतजामिया संदन का बि ॻाल्हि न ॿुधी। घरनि खे डाहण बाद मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿिए तरफ़ मुतासिर कोल्ही बिरादरी पारां इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें औरतूं ऐं ॿार पिणु शामिल हुआ। रहवासियुनि चयो त इहे गुज़िरियल 40 सालनि खां हिते रिहाइश पज़ीर आहिनि। इंतजामिया बिना इतला जे ओचितो भलारे महीने में अजा डाहे बेघर करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर हुनैन शाहणीअ जो चवणु आहे त कोर्ट जे हुकुम तहत कार्रवाई कई वई आहे। रहमते रमजान SS न्यूज़ के साथ।